बादशाह हुजे उन जी हिकिड़ी धीउ दादली शहज़ादी हुजे। साल राणी गुज़ारे वई हुजे ऐं उनजी धीउ शहज़ादी हुजे। बादशाह उनखे ॾाढो भाईंदो ऐं चाहींदो हो, उन सां ॾाढी मोहबत कंदो ऐं उहा शहज़ादी धीउ उन बादशाह जी दादली हुई। बादशाह उन पंहिंजी धीउ शहज़ादी ते कख बि न संदो हो। त हाणे हिकु चकर शहज़ादी माठि करे वेठी हुजे, उदास हुजे, त बादशाह आयो पंहिंजी धीउ शहज़ादी वटि ऐं चवणु लॻो त ॾे ख़बर पुटु, तोखे छा थियो आहे, तूं उदास थी लॻी पई ऐं ख़ैर त आहे। त हाणे शहज़ादी खे ग़रीबाणी ज़िंदगी पसंदि हुजे ऐं अमीराणी ज़िंदगी शहज़ादी खे पसंदि न हुजे, उनजे करे शहज़ादी उदास हुजे। त हाणे शहज़ादी पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त तूं बादशाह आहीं ऐं आउं शहज़ादी आहियां, इहा ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे। तूं बादशाह न हुजीं हा ऐं आउं शहज़ादी न हुजां हा। त बादशाह चवणु लॻो त हाणे इन में कंहिंजो ॾोहु कोन्हे, मुंहिंजा अबा ॾाॾा सभु बादशाह हुआ। हाणे इहो सिस्टम जेको अचे पियो, आउं बादशाह आहियां ऐं तूं शहज़ादी आहीं, इन में को ॾोह त कोन्हे। त शहज़ादी चवणु लॻी त अबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, पर मसइलो इहो आहे जो न घुमण जहिड़ो माण्हू, न फिरण जहिड़ो माण्हू, ऐं हिन महल में क़ैद लॻी पई आहियां। हुन कमरे मां हुन कमरे में वञा थी, हुन कमरे मां हुन कमरे में वञा थी ऐं चौधारी मुंहिंजे पोयां सिपाही वग़ैरह लॻा पिया आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे। मूंखे खुली आज़ादी खपे ऐं खुली ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी, ॿियो मूंखे कुझु बि न खपे। त बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे हीअ ज़िंदगी तुंहिंजी सुठी आहे, अमीराणी ज़िंदगी आहे, सिपाही तुंहिंजे लाइ आहिनि इनजे करे जो तुंहिंजे हिफ़ाज़त कनि था, तुंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ आहिनि। त शहज़ादी चवणु लॻी त न, मूंखे ईअं पसंदि न आहे, इनजे करे ना ई मुंहिंजी का सहेली आहे, ना ई का मुंहिंजी छोकिरी दोस्त आहे, ऐं ईअं बोर थी वई आहियां। मूंखे सादी ज़िंदगी खपे, ग़रीबाणी ज़िंदगी खपे। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, 2 ॾींहंनि जे लाइ तोखे इजाज़त आहे, वञी घुम फिर, तोखे मोकल आहे। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त अॼु खां ॿीहर मुंहिंजी धीउ शहज़ादी जे पोयां न हलिजो ऐं भले ई घुमे फिरे महल जे ॿाहिरां, बाग़ीचा वण टिण हर्ष घुमे फिरे। त हाणे शहज़ादी 2 टे ॾींहं पंहिंजी दासियुनि सां गॾु हिते हुते घुमणु लॻी, हेॾां होॾां घुमणु लॻी, खुली आज़ादी हुजे, बाग़ वग़ैरह घुमणु लॻी, न सिपाही वग़ैरह न छा न छा। त हिते 2 ॾींहं थिया पूरा, शहज़ादी वरी बि मायूस थी वेही रही ऐं सिपाही उहो नौकर उन बादशाह जो आयो ऐं चवणु लॻो त शहज़ादी अॼु बि खाधो वग़ैरह नथी खाए, उदास थियो वेठी आहे। त बादशाह आयो पंहिंजी धीउ शहज़ादी वटि ऐं पुछा करणु लॻो त बाबा तोखे छा थियो आहे, अॼु बि नथी खाधो वग़ैरह खाई, तोखे छा मसइलो आहे। त शहज़ादी चवणु लॻी त 2 ॾींहंनि जी आज़ादी हुई, वरी बि आउं अहिड़ी आहियां, मूंखे सादी ज़िंदगी खपे थी, अमीराणी ज़िंदगी नथी खपे। हाणे बादशाह परेशान थी वियो त हाणे शहज़ादी धीउ खे कीअं सम्झाए। त हिते शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजी जेका दासी आहे सा ग़रीब आहे, फिलाणे हंधि वेठी आहे, मूंखे छॾ आउं उन वटि वञा ऐं उन सां गॾु ज़िंदगी गुज़ारियां, ग़रीबाणी ज़िंदगी हुनजी आहे, आउं बि ग़रीबाणी थी उते रहंदसि ऐं उनजी भेण थी रहंदसि उते। त बादशाह चवणु लॻो त ईअं पुटु न करियो, सुभाणे माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त बादशाह जी धीउ शहज़ादी हिकु ग़रीबनि वटि रहे थी। त हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी त कंहिंखे बि ख़बर न पवंदी, मुंहिंजो वेस हर शइ बदिली हूंदो ऐं दासी जी भेण थी आउं रहंदसि उते ऐं मूंखे शौक़ु आहे ग़रीबाणी ज़िंदगी गुज़ारण जो। त हाणे बादशाह खे उहा धीउ शहज़ादी हुजे बि ॾाढी प्यारी, चवणु लॻो त चलो ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। त नेठि हिकिड़ो 2 ॾींहं गुज़रियो, उहा शहज़ादी पंहिंजी दासी सां गॾु सिधो आई उन दासी जे घर, उते रहणु लॻी। हाणे दासी कमु वग़ैरह कंदी हुजे त उहा शहज़ादी बि उन दासी जा जेके कमु वग़ैरह उहा करणु लॻी, माना सादी ज़िंदगी, सादा कपिड़ा, न हार न सिंगार, आम माण्हुनि वग़ैरह कपिड़ा पहिरे ऐं कमकार करणु लॻी ऐं वञी खूह तां पाणी भरे आई। खूह थोरो तमामु परे हुजे। त हाणे दासी चवणु लॻी उन शहज़ादी खे त तूं पाणी न भर, खूह तां पाणी भरेंदी, जेकर इहा ॻाल्हि बादशाह खे ख़बर पई त बादशाह नाराज़ थींदो। त उहा शहज़ादी चवणु लॻी त मूंखे छॾे ॾे, आउं पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां, पंहिंजी मर्ज़ी सां कमु करियां थी, तोखे केरु कुझु बि न चवंदो, तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे। त नेठि कुझु टाइम उहा शहज़ादी उते कमु करणु लॻी। हिकिड़ो 2 ॾींहं उनखे ॾुखिया लॻा, पर पोइ उहा शहज़ादी ठही वई ऐं उते जा कमकार करणु लॻी, खूह तां पाणी भरे, को हू कमु को हू कमु। त हिकु चकर खूह ते पाणी भरण जे लाइ वई त रसो हथ मां छॾाइजी वियो। त एतिरे टाइम में हिकिड़ो नौजवान छोकिरो उहो अची पुॻो ऐं उन रसो झले वरितो ऐं अची उन शहज़ादी खे ॾिनो। त शहज़ादी चवणु लॻी उन छोकिरे खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो हीउ रसो मूंखे झले ॾिनो, न त रसो अंदरि खूह में हलियो वञे हा। त उहो छोकिरो चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे। हाणे उहो छोकिरो उन शहज़ादी खे पसंदि करणु लॻो, हुनजो बि ग़रीबाणो वेस हुजे, ग़रीब हुजे। हाणे उहो छोकिरो दिलि ई दिलि में उन शहज़ादी खे चाहिणु लॻो
डेली उते वेठो हुजे, उन खूह जे पासे में हिकिड़ो वणु हुजे, डेली वेंदो हुजे उते, ऐं उहा शहज़ादी डेली अचे उते पाणी भरण जे लाइ। पर उन शहज़ादी नज़र हरभरू उन छोकिरे ॾांहुं वञे ई न, पाणी पंहिंजो भरियो ऐं वरी वापसी हलियो वञे। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह कुझु पैसा वग़ैरह मोकिले ॾिना उन शहज़ादी लाइ। हाणे शहज़ादी उहे पैसा वग़ैरह न खयां, सिपाही खे चवणु लॻी त मुंहिंजे पीउ बादशाह खे चओ त आउं हिते ख़ुशि आहियां, मूंखे पैसनि वग़ैरह जी ज़रूरत न आहे। त हाणे उहो सिपाही आयो बादशाह वटि ऐं बादशाह खे चवणु लॻो त धीउ शहज़ादी पैसा वग़ैरह न खयां ऐं चवणु लॻी त आउं ख़ुशि आहियां, ख़ुशी सां ज़िंदगी गुज़रे पई। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, मुंहिंजी धीउ शहज़ादी जे अगरि ख़ुशि आहे त आउं इन में ई राज़ी आहियां। त हाणे हिते कुझु टाइम गुज़रियो, उहा शहज़ादी उन खूह ते पाणी वग़ैरह भरणु ईंदी हुई ऐं उहो छोकिरो रोज़ु उन शहज़ादी जे लाइ ईंदो हो, पर शहज़ादी हुन सां न ॻाल्हाईंदी हुई। त कुझु टाइम हिते कमकार वग़ैरह करे त हिकु चकर शहज़ादी सोचणु लॻी, दिलि में चवणु लॻी त इली टाइम थी वियो आहे, मुंहिंजे पीउ बादशाह ॾांहुं वेही कोन आहियां, वञी चकर लॻाए अचां, घुमी फिरी अचां। त हाणे उहा शहज़ादी आई उन बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त ॾे ख़बर कीअं ज़िंदगी बि गुज़रे। त शहज़ादी चवणु लॻी त ज़िंदगी सुकून सां बि गुज़रे, खुली आज़ादी आहे, घुमणु फिरणु हर शइ आहे, कमकार वग़ैरह आउं ठही वई आहियां, ॾाढो सुकून लॻो पियो आहे। त बादशाह चवणु लॻो त जेका तुंहिंजी मर्ज़ी, तूं ख़ुशि हुजे, ॿियो मूंखे कुझु बि न खपे। त हाणे नेठि शहज़ादी पंहिंजे बादशाह वटि हिकिड़ी राति रही ऐं हुते उहो छोकिरो उन खूह ते उन शहज़ादी जो इंतज़ारु करणु लॻो। त उते दासी आई उन खूह ते पाणी भरण जे लाइ। त छोकिरो पुछा करणु लॻो उन दासी खां त ॾे ख़बर तुंहिंजी भेण अॼु इन खूह ते पाणी भरण जे लाइ न आई छो? त हिते दासी चवणु लॻी त न, हू अॼु न आई आहे, छो तुंहिंजो कमु आहे छा? त उहो छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु आउं उनखे चाहियां थो ऐं उन सां मोहबत करियां थो, आउं उन सां शादी कंदसि। त हिते उहा दासी चवणु लॻी त तुंहिंजी ग़लती आहे, तुंहिंजी ग़लति फ़हमी आहे, हू तोसां कॾहिं बि शादी न कंदी। त हिते छोकिरो चवणु लॻो त छो मूंसां शादी कोन कंदी? त हिते दासी चवणु लॻी त सुभाणे ईंदी, तूं पुछा करे वठिजांइ। त हाणे दासी एतिरो कुझु चई त हली वई। त शहज़ादी पंहिंजे पीउ बादशाह खां मोकिलाए ऐं सिधो आई उन दासी जे घर ऐं ॿिए ॾींहुं खूह ते वेही पाणी भरण। त उहो छोकिरो उते वेठो हुजे। छोकिरो उन शहज़ादी सां ॻाल्हाइणु लॻो, चवणु लॻो त तूं किॾां वई वएं, जेको आहे कोन पाणी भरण जे लाइ। त हिते छोकिरी चवणु लॻी त तुंहिंजो इन में कहिड़ो कमु आहे? उहा शहज़ादी चवणु लॻी त तुंहिंजो इन में कहिड़ो कमु आहे? मुंहिंजी मर्ज़ी आहे, ऐं किॾां वञा या न, या अचां या न, तुंहिंजो इन में छा वञे? त हिते छोकिरो चवणु लॻो त ठहियो, मूंखां ग़लती थी वई, पुछण जे लाइ मूंखे माफ़ु कर, हाणे आउं न पुछा कंदसि। त हाणे उहो छोकिरो माठि करे उन जॻह ते वेही रहियो। शहज़ादी इहो बि पाणी वग़ैरह डेली भरियो ऐं वरी हलियो वञे, उन छोकिरे ते ध्यानु ई न ॾे। त नेठि कुझु टाइम गुज़रियो, पोइ नेठि उहा शहज़ादी उन छोकिरे सां ॻाल्हाइणु लॻी ऐं उहो छोकिरो उन शहज़ादी सां ॻाल्हाइणु लॻो। ईअं कंदे कंदे ॿिन्ही में मोहबत थी वई। त हिते छोकिरो चवणु लॻो उन शहज़ादी खे त छा तूं मूंसां शादी कंदे? त हिते छोकिरी चवणु लॻी त शादी त बिल्कुलु आउं कंदसि, पर आउं ग़रीब आहियां, मुंहिंजी त न माउ आहे, मुंहिंजो त न पीउ आहे, न केरु आहे, न कुझु बि कोन्हे, छा तूं मूंसां शादी कंदे छा? पोइ बि छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु तोसां आउं शादी करण जे लाइ तयारु आहियां, जे अगरि तूं राज़ी हुजीं। त हाणे शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु आउं तोखे पोइ ॿुधाईंदसि। त हाणे उहा शहज़ादी सिधो आई पंहिंजे पीउ बादशाह वटि ऐं उनखे चवणु लॻी त हिकिड़ो छोकिरो आहे, तमामु ग़रीब आहे ऐं मूंखे पसंदि करे थो ऐं मूंसां शादी करणु थो चाहे, ऐं मूं हुन सां हा न कई आहे शादी करण जे लाइ। मूं तव्हांजो रायो रखियो आहे, मूं चयो पंहिंजे पीउ बादशाह खां पुछा करियां हुनखे कीअं थो लॻे। त बादशाह चवणु लॻो त जेका तुंहिंजी मर्ज़ी, जेका शइ तोखे पसंदि अचे, उन में आउं राज़ी आहियां। त हिते बादशाह चवणु लॻो त हीअ ज़िंदगी कुझु ॾींहंनि जे लाइ तंगी में आहे तुंहिंजी, छो त तूं हिकु शहज़ादी आहीं ऐं हू हिकु छोकिरो ग़रीब आहे, तोखे पसंदि करे थो ऐं तूं बि उनखे पसंदि करें थी। पर तोखे नेठि पंहिंजी हक़ीक़त, पंहिंजी असलियत तोखे उनखे ॿुधाइणी पवंदी ऐं तूं उनखे ॿुधा त हिकु बादशाह जी धीउ शहज़ादी आहियां ऐं पोइ तोसां शादी करे थो या नथो करे, पंहिंजी राय, पंहिंजी हक़ीक़त उनखे लाज़मी ॿुधा। त हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त भले ठीकु आहे, ऐं पंहिंजी असलियत उनखे ॿुधाईंदसि। हाणे उहो छोकिरो हुजे ग़रीब, शहज़ादी आई उन छोकिरे वटि ऐं चवणु लॻी त छा तूं मूंसां शादी करीं थो? त छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु आउं तोसां शादी करियां थो। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी उन छोकिरे खे त आउं ग़रीब न आहियां,
फिलाणे बादशाह जी धीउ शहज़ादी आहियां ऐं सादगी पसंदि आहियां ऐं ग़रीबाणी ज़िंदगी हिते गुज़ारण जे लाइ आयो हुअसि ऐं सोचियमि त को ग़रीब छोकिरो को मिली वञे जीअं मुंहिंजा ख़्याल ग़रीबाणा आहिनि ईअं हुनजा ग़रीबाणा ख़्याल हुजनि पोइ हुन सां शादी कंदसि। पर तूं मूंसां शादी करणु थो चाहीं ऐं आहीं बि ग़रीब ऐं आऊं आहियां शहज़ादी फिलाणे बादशाह जी धीउ आहियां हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। त छोकिरो चवणु लॻो त छा तूं शहज़ादी आहीं? त शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु आऊं शहज़ादी आहियां बादशाह जी धीउ आहियां। छोकिरो हिते हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त चलो ठीकु आहे तूं शहज़ादी आहीं ऐं ग़रीबाणो हिसाब किताब तोखे पसंदि आहे आऊं तोखे ॿुधाईंदसि पंहिंजा वॾा पाण में मिलनि ऐं आऊं पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हायां ऐं उन्हनि खां पुछा करियां त तूं हिकु शहज़ादी आहीं ॾिसां त पोइ हू छा था चवनि। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे उहो छोकिरो पंहिंजे माउ पीउ सां मिलियो उन्हनि खे हक़ीक़त करे ॿुधाई त हाणे छोकिरो आयो उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻो त सुभाणे असीं ईंदासीं तुंहिंजे महल तुंहिंजो रिश्तो घुरण जे लाइ। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे शहज़ादी उहो दासी जो घरु छॾे सिधो आई पंहिंजे महल में पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त सुभाणे ईंदा मुंहिंजो रिश्तो वठण जे लाइ उहो छोकिरो ऐं उनजा माउ पीउ। त बादशाह चवणु लॻो त भले बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे अचनि रिश्तो वठण जे लाइ। त हाणे जॾहिं सुबुह थियो हाणे उहो छोकिरो को ग़रीब छोकिरो न हुजे उहो बि को शहज़ादो हुजे ऐं जीअं शहज़ादी जा ग़रीबाणा ख़्याल हुआ ईअं उन शहज़ादे जा बि ग़रीबाणा ख़्याल हुआ। हू बि ईअं निकितो हो जीअं शहज़ादी कयो जीअं शहज़ादी निकिती हुई ग़रीबाणे सिस्टम में हू शहज़ादो बि ईअं को ग़रीबाणे सिस्टम में निकितो हो। हाणे उहो छोकिरो ग़रीब न हुजे उहो को शहज़ादो हुजे घोड़नि ते सवारियुनि ते वॾा बैंड बाजा वग़ैरह हुजनि ऐं हुनजा माउ पीउ उहे बि बादशाह ऐं राणी हुजनि। हाणे उहे सभु अचनि पिया त बादशाह ऐं उहा शहज़ादी ॾिसी हैरान थी विया ऐं चवणु लॻा त हीअ छा आहे। त हाणे उहो बादशाह उहा राणी उन बादशाह सां मिलिया शहज़ादी जे पीउ सां ऐं शहज़ादी आई उन छोकिरे वटि ऐं चवणु लॻी त तूं शहज़ादो तूं त हिकु ग़रीब छोकिरो आहीं। त हाणे उहो छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु आउं बि शहज़ादो आहियां जीअं तुंहिंजी ज़िंदगी आहे तोखे ग़रीबाणो सिस्टम पसंदि आहे ईअं मूंखे बि ग़रीबाणो सिस्टम पसंदि आहे। आउं बि ईअं निकितो हुउसि मुंहिंजी बादशाही छॾे कंहिं सची छोकिरी जी तलाश में हुन सां शादी करण जे लाइ। त मूं इहो सोचियो त का छोकिरी ग़रीबाणी तबियत जी हुजे उन सां शादी करियां ऐं तूं मूंखे मिली वएं ऐं तुंहिंजा ख़्याल ऐं मुंहिंजा ख़्याल ॿई हिकु जहिड़ा आहिनि हाणे पाण ॿई ॼणा शादी कंदासीं। त हिते उहा शहज़ादी बि ख़ुशि थियणु लॻी शहज़ादो बि ख़ुशि थियणु लॻो ऐं बादशाह ऐं उहा राणी ऐं उन शहज़ादी जो पीउ उहे बि ख़ुशि थियणु लॻा ऐं पोइ पाण में सभु मिली विया ऐं उन शहज़ादे ऐं उन शहज़ादी जी कराई हिननि शादी। पोइ सभई पंहिंजी हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।